मज़मून फिजिक्स क्लास 10 बाब 15 सबक 9 रजिस्टर। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनवाल महर। प्यारा बारो हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे रजिस्टर। हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंड द फंक्शन ऑफ अ रजिस्टर एंड इट्स रूल इन एन इलेक्ट्रिक सर्किट, यानी सर्किट में रजिस्टर जे कम ऐं उन जे किरदार खे सम्झण। ॿी पॉइंट में चवे थो एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन रजिस्टर एंड रेजिस्टेंस यूजिंग ओम्स लॉ, यानी ओम जे कानून ज़रिए रजिस्टर ऐं रुकावट जो लाॻापो बयान करण। Why we study this? ही असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो by studying this we learn that a resistor is an important part of every electric circuit. It controls the current and protects devices. Without resistors we cannot use bulbs, LEDs, TVs or mobile chargers safely. Resistors help us design circuits, control current and protect appliances from damage. यानी इन चवण जो मतलब इहो आहे त रजिस्टर जो मुतालो करण सां असां उहो समझी सघूं था त ही हर बरकी सर्किट जो हिकु अहम हिसो आहे। उहो करंट खे कंट्रोल करे थो ऐं डिवाइसनि खे महफ़ूज़ रखे थो। रजिस्टर खां सवाइ असीं बल्ब, LED, TV या मोबाइल चार्जर महफ़ूज़ नमूने इस्तेमाल नथा करे सघूं। रजिस्टर असांखे सर्किट डिज़ाइन करण, करंट खे कंट्रोल करण ऐं औज़ारनि खे नुक़सान पहुचाइण खां बचाइण में मदद ॾियनि था। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था जेको आहे रजिस्टर। तो प्यारा ॿारो, असीं करंट, वोल्टेज ऐं इलेक्ट्रिक सर्किट जे बुनियादी तसवुर बाबति सिखी आया आहियूं, पर छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त असीं बिजलीअ जे वकिरे खे कीअं कंट्रोल कंदा आहियूं, यानी असां करंट खे कीअं कंट्रोल कंदा आहियूं? असीं कीअं पक कंदा आहियूं त हिकु नाज़ुक सर्किट तमामु घणे करंट जे करे ख़राब न थिए? उन जो राज़ हिकु नंढड़े पर बिल्कुलु अहम हिसे में लिकियल आहे जेको तक़रीबन हर डिवाइस में लॻल हूंदो आहे ऐं उन जो नालो आहे रजिस्टर। अॼु असीं वाज़े तौर सम्झंदासीं त रजिस्टर छा आहे, उहो छा कंदो आहे ऐं उहो तव्हांजे इस्तेमाल कयल तक़रीबन हर इलेक्ट्रिक डिवाइस जो बुनियादी हिसो छो आहे। सो प्यारा ॿारो, यादि रखो त करंट इलेक्ट्रॉननि जो वहिकिरो हूंदो आहे। जॾहिं उहे इलेक्ट्रॉन कंहिं बि सर्किट मां या कंहिं बि मवाद मां गुज़रनि था त उहे मुसलसिल उन जे अंदरि मौजूद एटमनि ऐं आयन सां टकराइजनि था। जीअं तव्हां हिन तस्वीर में ॾिसी सघो था त ही असांजा इलेक्ट्रॉन्स आहिनि ऐं इहे इलेक्ट्रॉन हिन एटमनि सां जेको आहे त पाण में टकराइजनि था। जॾहिं हिकु इलेक्ट्रॉन ॿिए एटम सां टकराइबो त उन एटम जे इलेक्ट्रॉन खे धिकींदो ऐं उहो एटम जेको आहे त आयन बणिजी वेंदो। तव्हां केमिस्ट्री में सम्झी आया हूंदव त आयन छा हूंदो आहे। तो अहिड़े नमूने सां माना हिकु इलेक्ट्रॉन जेको आहे त उहो एटमनि सां टकराइजी करे वरी आयननि सां टकराइबो आहे। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां इहे इलेक्ट्रॉन जॾहिं फ्लो कंदा आहिनि, जॾहिं वहंदा आहिनि त असां उनखे चवंदा आहियूं करंट। त उहे मुसलसिल उन मवाद जे उन कंडक्टर या उन सर्किट जे अंदरि मौजूद एटमनि सां टकराइबा रहनि था। उहो टकराव चार्जनि जे वहिकिरे खे रोके थो या रुकावट विझे थो। उन मुखालफ़त खे ई असीं इलेक्ट्रिक रेजिस्टेंस चवंदा आहियूं। जॾहिं ही इलेक्ट्रॉन हिन चार्ज मां, हिन कंडक्टर मां गुज़रनि था त टकराइजण जे करे हिननि जे फ्लो में, हिन जी रफ़्तार में जेको आहे त रुकावट पैदा थी थिए, असां उनखे चऊं था इलेक्ट्रिक रेजिस्टेंस। सो हिनखे असां जेको आहे त बिजलीअ जो फ्रिक्शन बि चई सघूं था या सम्झी सघूं था। सो अहिड़े नमूने सां प्यारा वारो, सभिनी शयुनि में कुझु न कुझु रुकावट ज़रूर हूंदी आहे, पर रजिस्टर हिकु ख़ासि औज़ार आहे, हिकु ख़ासि डिवाइस आहे जेको सर्किट में रुकावट जी सही, मुक़रर ऐं कारआमद मिक़दार पैदा करण लाइ तयारु कयो वियो आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन जे डेफिनेशन जे तरफ़ हलूं त डेफिनेशन में असां चई सघूं था अ रजिस्टर इज़ एन इलेक्ट्रॉनिक component that is used to oppose or limit the flow of electric current in a circuit। यानी रजिस्टर हिकु अहिड़ो बरक़ी औज़ार आहे जेको सर्किट में करंट जे वहिकिरे खे रोकण या घटाइण लाइ इस्तेमालु थींदो आहे। अगरि जेकॾहिं असां सादे लफ़्ज़नि में चऊं त इहो बिजलीअ लाइ हिकु ट्रैफिक कंट्रोलर वांगुरु कमु कंदो आहे। जीअं रोड ते स्पीड ब्रेकर गाॾियुनि जी रफ़्तार खे घटाईंदा आहिनि, तीअं ई रजिस्टर बिजलीअ जे वहिकिरे खे घटाईंदो आहे। सो अहिड़े नमूने सां हिकु ॿियो मिसाल बि असां खणूं था। मिसाल जे तौर ते चए थो रजिस्टर जे कम खे सम्झण लाइ असां पाणीअ जे
पाइप जो मिसाल भी खणी सघूं था। हाणे इन जो मिसाल कीअं खणंदासीं, इन जे लाइ चवे थो हाणे वोल्टेज यानी पोटेंशियल डिफरेंस हिक पाणीअ जे पंप वांगुरु आहे जेको प्रेशर ॾिए थो, पर करंट पाणीअ जे वहकिरे जी रफ़्तार वांगुरु आहे। हाणे जीअं पाणी आहे उनजी जेका रफ़्तार आहे त उहो असां ईअं सम्झूं था त पाणी जेको आहे त उहो करंट आहे। हाणे जेकॾहिं तव्हां हिन फिगर में ॾिसंदव प्यारा वारो त इन में असां जेकॾहिं पाणीअ जे पंप जी ॻाल्हि कयूं त पाणीअ जो पंप जेको हूंदो उहो छा कंदो, उहो मुसलसिल जेको आहे त प्रेशर ॾींदो। हाणे जॾहिं पाणी सोढ़े कंहिं पाइप मां निकिरंदो या ईअं खणी चऊं त उहो सोढ़ो पाइप जेको आहे त उहो हिकु क़िस्म जो रेज़िस्टर आहे, ठीकु आहे। त हाणे छा थींदो त उन सोढ़े हिसे यानी रेज़िस्टर मां जॾहिं उहो पाणी गुज़रंदो यानी करंट गुज़रंदो त पोइ छा थींदो, उन जी रफ़्तार घटिजी वेंदी। हाणे जेकॾहिं हिन पाइप खे असां सोढ़ो कंदासीं त छा थींदो, हिन मां जॾहिं पाणी निकिरंदो त पोइ छा थींदो, हिन जी रफ़्तार घटिजी वेंदी। त अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं असां हिन पाइप खे जेकॾहिं रेज़िस्टर कंसीडर कयूं त हिन रेज़िस्टर मां यानी हिन पाइप मां करंट जेकॾहिं गुज़रंदो, ठीकु आहे, त पोइ छा थींदो त करंट जी जेका रफ़्तार आहे उहा घटिजी वेंदी। ठीकु आहे। हाणे पाइप जेतिरो सोढ़ो हूंदो ओतिरो ई वरी जेको वहकिरो आहे पाणीअ जो उहो महदूद हूंदो। हाणे अहिड़े नमूने सां जेकॾहिं असांजो पाइप वेकिरो हूंदो त घटि रुकावट पैदा थींदी पाणीअ खे, ऐं उन खां पोइ उन पाणीअ जो जेको वहकिरो हूंदो उहो तेज़ थी वेंदो। उन खां पोइ जेकॾहिं पाइप असांजो सोढ़ो आहे त पोइ छा थींदो, उन पाइप में वहकिरे जी जेका रुकावट हूंदी उहा वधीक हूंदी ऐं वहकिरो जेको आहे त घटि थींदो। अहिड़े नमूने सां असांजे जेको आहे त रेज़िस्टर जो कमु बि आहे। हाणे इनखे असां हिन तरीक़े सां बि सम्झी सघूं था त जेकॾहिं हीअ वोल्टेज आहे, वोल्टेज यानी असां वटि हीअ पंप आहे, ठीकु आहे। हाणे करंट छा आहे, करंट असांजो पाणी आहे। हाणे ही असांजो जेको आहे त पाइप आहे। हाणे हिन जॻह ते जेको आहे त पाइप सोढ़ो आहे, ठीकु आहे, त छा थींदो, हिते इनखे करंट खे गुज़रण में रुकावट थींदी। पर जेकॾहिं जंहिं जॻह ते पाइप वेकिरो हूंदो उते करंट आसानी सां गुज़री वेंदो। ठीकु आहे। हाणे रेज़िस्टर छा कंदो आहे, उन करंट जे फ्लो खे रोकींदो आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में चवे थो व्हाट डज़ अ रेज़िस्टर डू इन अ सर्किट, यानी रेज़िस्टर सर्किट में छा कंदो आहे। हाणे इन जे लाइ चवे थो त इन जो जेको अहम कम सर्किट जे कंहिं ख़ासि हिसे मां वहंदड़ करंट खे महदूद ऐं कंट्रोल करणु आहे। ठीकु आहे। त कंहिं बि सर्किट में जेको करंट हूंदो उनखे घटाईंदो, उनखे कंट्रोल कंदो। उन खां पोइ चवे थो त उहो नाज़ुक हिसनि खे बचाइण लाइ निहायत ज़रूरी आहे। हाणे इनखे असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था त चवे थो इट्स मेन जॉब इज टू लिमिट एंड कंट्रोल द करंट फ्लोइंग थ्रू अ स्पेसिफिक पार्ट ऑफ द सर्किट। दिस इज एब्सोल्युटली वाइटल फॉर प्रोटेक्टिंग सेंसिटिव कंपोनेंट्स। ये मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधाए चुको आहियां त चवे थो त इन जो जेको मुख्य कमु आहे उहो सर्किट जे कंहिं ख़ासि हिसे मां वहंदड़ करंट खे महदूद ऐं कंट्रोल करणु आहे, ऐं उहो जेको आहे त सेंसिटिव हिसनि खे बचाइण लाइ निहायत ज़रूरी आहे। हाणे इन जे लाइ चवे थो त घणा जेके असांजा इलेक्ट्रिकल जेको आहे त कंपोनेंट्स हूंदा आहिनि या इलेक्ट्रिकल डिवाइसिस हूंदा आहिनि, जीअं बल्ब थी वियो या उन खां बाद में LED थी वई या रेडियो थी वियो या उन खां बाद में कंप्यूटर थी वियो या असांजा मोबाइल जा जेके चार्जर आहिनि उहे थी विया, उन्हनि खे रुगो ख़ासि मिक़दार जो करंट घुर्बल हूंदो आहे। पोइ जेकॾहिं करंट वधी वञे त औज़ार जेको आहे त ख़राब थी वेंदा, ऐं जेकॾहिं करंट तमामु घटि हुजे त औज़ार सही तरीक़े सां कमु न करे सघंदा। पोइ उन करंट खे कंट्रोल करण जे लाइ असां जेको आहे त इन्हनि डिवाइसिस में जेको आहे त रेज़िस्टर लॻाईंदा आहियूं। उन खां बाद में इन जे लाइ चवे थो त रेज़िस्टर्स आर यूज्ड टू कंट्रोल द अमाउंट ऑफ करंट सो दैट डिवाइसिस फंक्शन सेफली एंड एफिशिएंटली। यानी उन करे रेज़िस्टर जो कमु आहे करंट खे कंट्रोल में रखणु, जीअं असांजूं जेके डिवाइसिस आहिनि उहे महफ़ूज़ रहनि ऐं सही नमूने कमु करे सघनि। हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां रेज़िस्टर जे सिंबल जी ॻाल्हि कंदासीं त रेज़िस्टर जो जेको सिंबल आहे उहो कहिड़ो आहे, ही असांजो जेको आहे त डिवाइस आहे। ठीकु आहे। ही जेको तव्हां हीअ जेका तस्वीर ॾिसो था ही असांजो रेज़िस्टर आहे। ठीकु आहे। हाणे इन जो जेको आहे त सर्किट में जेको सिंबल आहे उहो कहिड़े नमूने सां शो थियल हूंदो आहे या कहिड़े नमूने सां उते ज़ाहिर थियल हूंदो आहे, उहो हूंदो आहे उहीअं ज़िगज़िग पाथ में। ठीकु आहे। हाणे ही जेका तव्हां सिंबल ॾिसी रहिया आहियो हीअ असांजी जेको आहे त रेज़िस्टर जी सिंबल। कंहिं बि सर्किट में जेकॾहिं हिन क़िस्म जी का सिंबल तव्हांखे नज़र अचे थी, सम्झी वञो त हिन जॻह ते जेको आहे रेज़िस्टर लॻंदो। ठीकु आहे। या हिकिड़ी ॿी सिंबल बि आहे, उहा आहे वरी उहीअं। ठीकु आहे। हिकिड़ो जेको आहे त बॉक्स टाइप ते। तो ही ॿ जेको आहे त सिंबल्स आहिनि असांजे रेज़िस्टर जा। हाणे उन खां बाद में मां तव्हांखे थोरो जेको आहे त एक्टिविटी कराइण जी कोशिशि कंदुसि। त मिसाल जे तौर ते हीअ असां वटि जेको आहे त हिकिड़ो सर्किट आहे। हाणे तव्हां हिन सर्किट डायग्राम में मूंखे ॿुधायो त हिन सर्किट डायग्राम में घणा रेज़िस्टर असांखे रुकाइड आहिनि।
मूंखे उमेद आहे त प्यारा ॿारो तव्हां जेको आहे त मालूम कया हूंदा त हिते हिन सर्किट में घणा जेको आहे त रेज़िस्टर लॻल आहिनि। अचो जेकॾहिं हिन खे ॾिसूं असां त हिन में चवे थो हिकु रेज़िस्टर असांजो हीउ आहे, हिकु रेज़िस्टर असांजो हीउ आहे ऐं हिकु रेज़िस्टर असांजो हीउ आहे। यानी टोटल हिन सर्किट में असांजा घणा रेज़िस्टर्स लॻल आहिनि, उहे असांजा जेको आहे त 3 रेज़िस्टर्स लॻल आहिनि। ठीकु आहे, हिकु ही, ॿियो ही ऐं टियों ही। ठीकु आहे, हाणे असांखे कीअं ख़बर पई त इहे रेज़िस्टर्स आहिनि? छाजे करे त असां ऑलरेडी सिंबल जेको आहे त सम्झी आया आहियूं त जेकॾहिं हिन क़िस्म जो को सिंबल सर्किट में हुजे या हिन क़िस्म जो को सिंबल सर्किट में हुजे त सम्झी वेंदासीं त इन जॻह ते जेको आहे त रेज़िस्टर लॻंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में हींअर जेको आहे त असां सम्झंदासीं ओम्स लॉ ऐं रेज़िस्टर जे विच में कहिड़ो तालुक आहे। ठीकु आहे, हाणे हिते चवे थो त ओम जो जेको कानून आहे उहो वोल्टेज, करंट ऐं रुकावट जे विच में मुकमिल तौर ते लाॻापो बयानु करे थो। त माना इन जे विच में जेको आहे त असांखे तालुक ॿुधाए थो त वोल्टेज, करंट ऐं रेज़िस्टेंस जे विच में जेको आहे त पाण में लाॻापो कीअं आहे। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं हुन जी डेफिनेशन खे असां ॾिसूं त इन जे लाइ चवे थो इट स्टेट्स दैट द पोटेंशियल डिफरेंस अक्रॉस अ रेज़िस्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट पासिंग थ्रू इट प्रोवाइडेड द टेम्परेचर रिमेन्स कांस्टेंट। ठीकु आहे, यानी ओम जो कानून उहो ॿुधाए थो त हिकु रेज़िस्टर जे विच में वोल्टेज उन मां गुज़रंदड़ करंट जे सिधे तनासुब में आहे बशर्ती के गर्मी पद मुस्तक़िम हुजे। त यानी जेकॾहिं असांजो टेम्परेचर जेको आहे कांस्टेंट आहे उन खां पोइ पोटेंशियल डिफरेंस ऐं करंट जे विच में जेको तालुक हूंदो उहो सिधो हूंदो। हाणे जेकॾहिं हिन जी रिलेशन खे ॾिसूं असां त असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं त V इक्वल टू IR। ठीकु आहे, ऐं हिते जेकॾहिं असां रेज़िस्टर जी ॻाल्हि कंदासीं त रेज़िस्टर छा थींदो असांजो, उहो थी वेंदो R इक्वल टू V अपॉन I। यानी रेज़िस्टर जेको आहे उहो वरी वोल्टेज ऐं करंट जो हिकिड़ो रेशो आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो चवे थो त दिस फार्मूला टेल्स अस समथिंग वेरी इंपॉर्टेंट अबाउट द रेज़िस्टर। ही असांखे रेज़िस्टर जे बारे में कुझु इंपॉर्टेंट शइ जेको आहे त ॿुधाए थो। हाणे उहा इंपॉर्टेंट शइ छा आहे? इन जे लाइ इन में चवे थो त इफ द वोल्टेज V क्रॉस द रेज़िस्टर इज फिक्स्ड। चवे थो त जेकॾहिं रेज़िस्टर में असांजी वोल्टेज फिक्स आहे पोइ छा थींदो। हाणे उन खां पोइ हाणे असां ईंदासीं वरी माना रेज़िस्टर ऐं करंट जे अंदरि। चवे थो त वोल्टेज असांजी फिक्स आहे। ठीकु आहे, त पोइ माना रेज़िस्टर ऐं करंट जे विच में छा रिलेशन रहंदी। ठीकु आहे, इन जे लाइ चवे थो त जेकॾहिं असां वटि हाई रेज़िस्टेंस आहे यानी रेज़िस्टेंस असां वटि वधीक आहे त पोइ छा थींदो, मीन्स लो करंट, यानी करंट असांजो जेको आहे त घटि हूंदो। हाणे पोइ छा थींदो त रेज़िस्टर जेको आहे उन करंट जे फ्लो खे छा कंदो, चॉक कंदो। द रेज़िस्टर इज चॉकिंग द फ्लो। कंहिंजो फ्लो, करंट जो फ्लो। उन खां बाद में चवे थो त जेकॾहिं असां वटि रेज़िस्टेंस लो आहे पोइ छा थींदो, इन जी माना आहे त असां वटि करंट जेको आहे त उहो हाई आहे। पोइ छा थींदो नेट रिज़ल्ट में, चवे थो द रेज़िस्टर ऑफरिंग लेस अपोजिशन। यानी रेज़िस्टर जेको आहे त उहो रुकावट घटि पैदा कंदो। जेकॾहिं रेज़िस्टेंस वधीक आहे त करंट घटि जेको आहे त फ्लो थींदो। ठीकु आहे, यानी रुकबो, रेज़िस्टर छा कंदो, उनखे चोक कंदो। अगरि जेकॾहिं असांजी रेज़िस्टेंस घटि आहे त करंट ज्यादा जेको आहे त फ्लो थींदो। ठीकु आहे, इन जो मतिलबु छा थियो त रेज़िस्टर उन करंट खे घटि रोकींदो। ठीकु आहे प्यारा ॿारो, त हाणे हीअ रिलेशन असांखे किथां ख़बर पई, इहा रिलेशन असांखे ख़बर पई ओम जे लॉ मां। ठीकु आहे, उन खां बाद में हींअर जेको आहे त असीं हिकिड़ो न्यूमेरिकल सॉल्व करण जी कोशिशि कयूं था। त इन जी स्टेटमेंट में चवे थो इफ अ बल्ब इज कनेक्टेड टू 6 वोल्ट्स एंड इट नीड्स 0.3 एम्पियर्स ऑफ करंट द रेज़िस्टेंस रिक्वायर्ड इज। चवे थो त हिकिड़ो बल्ब आहे, असां हुनखे वोल्टेज जेका ॾियूं था उहा आहे 6 वोल्ट ऐं उनखे जेको करंट रिक्वायर्ड आहे उहो आहे 0.3 एम्पियर। चवे थो त उन में असां जेको आहे त केतिरे ओम जो जेको रेज़िस्टेंस आहे उहो असां लॻायूं। ठीकु आहे, यानी रेज़िस्टेंस असांखे केतिरी ज़रूरत में पवंदी। सो इन जे लाइ सभ खां पहिरीं असां डेटा ठाहींदासीं। डेटा में असांखे जेको आहे त वोल्टेज मिलियल आहे 6 ऐं करंट मिलियल आहे असांखे 0.3। असांखे जेको आहे त रेज़िस्टेंस मालूम करणी आहे। सॉल्यूशन जी तरफ़ हलंदासीं। ठीकु आहे, फार्मूलो आहे असां वटि R इज इक्वल टू V अपॉन I। ठीकु आहे, छो त असांखे जेको आहे त रेज़िस्टेंस मालूम करणी आहे। हाणे इन में असां वैल्यू रखंदासीं। हाणे V आहे असां वटि 6 ऐं I आहे असां वटि 0.3। हाणे जॾहिं 6 खे 0.3 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 20 ओम। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे 6 वोल्टेज असां वटि जॾहिं पोटेंशियल डिफरेंस आहे ऐं असांजे उन बल्ब खे रिक्वायर्ड जेको करंट आहे उहो आहे 3 एम्पियर, त असांखे इन में 20 ओम जो रेज़िस्टर लॻाइणो पवंदो। हाणे असां अचूं इन ॻाल्हि ते त असांखे कीअं ख़बर पए त हीउ जेको रेज़िस्टर आहे इहो 20 ओम जो आहे या 40 ओम जो आहे या 50 ओम जो आहे या उन खां पोइ जेको आहे 1000 ओम जो आहे या 2000 ओम जो आहे। हाणे
इन रेज़िस्टर जे उन क्वांटिटी खे उन रेज़िस्टिविटी खे मालूम करण जे लाइ असां छा कंदा आहियूं? इन खे मालूम करण जे लाइ असां जेको आहे त हिकिड़ी कोडिंग सम्झंदा आहियूं। ठीकु आहे, छो त जेकॾहिं असां आम ॿियनि डिवाइसनि में ॾिसूं प्यारा ॿारो, जीअं असां कैपेसिटर में ॾिसूं त कैपेसिटर जे मथां लिखियलु हूंदो आहे त हीउ जेको कैपेसिटर आहे उहो जेको आहे 20 माइक्रोफेराड जो आहे या 50 माइक्रोफेराड जो आहे या 30 माइक्रोफेराड जो आहे, पर रेज़िस्टर में ईअं न हूंदो आहे लिखियलु। ठीकु आहे, हुनजे मथां लेबलिंग न हूंदी आहे थियल त हीउ जेको रेज़िस्टर आहे उहो 20 ओम जो आहे या 100 ओम जो आहे या 1000 ओम जो आहे। पोइ इन में छा हूंदो आहे त तव्हां जेकॾहिं रेज़िस्टर खे ॾिसंदव प्यारा ॿारो, त उन में हिन क़िस्म जूं जेको आहे त कलर्ड लाइनियूं लॻल हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे इन लाइनुनि खे सम्झी करे असां जेको आहे त उन जो रेज़िस्टेंस जो जेको अमाउंट आहे उहो असां सम्झंदासीं त हीउ जेको रेज़िस्टर आहे हिन जो वैल्यू जेको आहे त उहो हेतिरो हूंदो। हाणे हीअ जेका पिक्चर आहे प्यारा ॿारो, इहा तव्हांजे बुक में पेज नंबर 118 ते मौजूदु आहे, तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे, तव्हां ॾिसंदव त हिन में हीअ जेके आहिनि त कुझु लाइन्स मौजूदु आहिनि। हाणे हीअ जेका फर्स्ट लाइन आहे इन खे असां जेको आहे त कलर जे हिसाब सां फर्स्ट डिजिट काउंट कंदासीं, सेकेंड लाइन जो बि डिजिट असां काउंट कंदासीं, ऐं जेका थर्ड लाइन हूंदी उहो असांजो जेको आहे त मल्टीप्लायर हूंदो, ऐं फोर्थ लाइन जेको आहे त उहा असांजी वरी हूंदी आहे टॉलरेंस। हाणे हीअ जेको टॉपिक आहे यानी कलर कोडिंग ऑफ रेज़िस्टर्स, इहा 11 जे सिलेबस में मौजूदु आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे उन में तव्हां जेको आहे त हीअ प्रॉपर नमूने सां सम्झंदव। उन खां बाद में जेकॾहिं असां ॿी हिकिड़े डायग्राम जे तरफ़ हलूं त उन में असां सही तरीक़े सां सम्झण जी कोशिशि कंदासीं त हाणे हिन में कहिड़े नमूने सां असां जेको आहे त कलर कोडिंग कयूं। ठीकु आहे, हाणे मिसाल जे तौर ते हीअ असां वटि हिकिड़ो रेज़िस्टर आहे, उन में जेको आहे त हिकिड़ो कलर आहे जेको आहे त ग्रीन, ॿियो आहे ब्लू, टियों आहे जेको आहे त ऑरेंज। ठीकु आहे, हाणे जेको आहे त असां ॾिसंदासीं त हीउ जेको रेज़िस्टर आहे उहो केतिरे ओम जो आहे। हाणे सभ खां पहिरीं जेको असां पहिरियों कलर ॾिसंदासीं त हिन पहिरें कलर में वैल्यू घणो आहे हुनजो ग्रीन जो, उहो आहे 5, त 5 असां रखियोसीं हिते। ठीकु आहे, उन खां पोइ ब्लू जी जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त ब्लू जो वैल्यू छा आहे 6। ठीकु आहे, हिते तव्हां ॾिसो हिते बि आहे, हिते बि ब्लू जो वैल्यू आहे 6, त असां 6 जेको आहे त उहो सेम रखियोसीं। उन खां बाद में जेकॾहिं असां हिते ईंदासीं त हीउ जेको ऑरेंज कलर आहे, ऑरेंज जो जेको वैल्यू आहे उहो कहिड़ो आहे, उहो आहे 3। ठीकु आहे, हिते तव्हां ॾिसी सघो था, हिते बि 3, हिते बि 3, हिते बि 3। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां ऑरेंज जे कलर जी ॻाल्हि कंदासीं त ॿिनि डिजिट में छा थो चए, पहिरियों ॿिनि कलरनि जे बारे में, त पहिरियों डिजिट बि असांखे काउंट करिणो आहे, सेकंड डिजिट बि असांखे काउंट करिणो आहे, ऐं थर्ड डिजिट में जेके असांजा नंबर हूंदा ओतिरा असां जेको आहे त ज़ीरा मल्टीप्लाए कंदासीं। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजो ऑरेंज कलर में 3 नंबर आहे त असां हिते छा कंदासीं, 3 डिजिट न लिखंदासीं, 3 असां जेको आहे त ज़ीरोज़ ॾींदासीं। ठीकु आहे, त हाणे हीअ टोटल वैल्यू जेको असांजो ज़ाहिर थी बीठो, इहो हूंदो असांजो जेको आहे त उन रेज़िस्टर जो जेको आहे त मैग्नीट्यूड, उन रेज़िस्टर जो वैल्यू हूंदो। ठीकु आहे, यानी हिन रेज़िस्टर जो जेको वैल्यू आहे उहो केतिरो आहे, उहो आहे 56,000 ओम। ऐं उन खां बाद में जेकॾहिं हिते असां ॾिसंदासीं त हीउ जेको आहे त असांजो जेको आहे गोल्ड कलर थियल आहे हिते। ठीकु आहे, हिन पासे खां तव्हां वटि जेको आहे त तक़रीबन मेजॉरिटी में 2 कलर नज़र ईंदा, हिकिड़ो गोल्ड, ॿियो सिल्वर। हाणे गोल्ड कलर ऐं सिल्वर कलर जो छा मामिलो आहे, ऐं इन कलर खे असां चवंदा आहियूं जेको आहे त टॉलरेंस। ठीकु आहे, हाणे टॉलरेंस छा हूंदी आहे, इहो हूंदी आहे माना फ्लक्चुएशन। ठीकु आहे, त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि 56 किलो ओम जो वैल्यू आहे रेज़िस्टर जो, त पोइ इन में जेका फ्लक्चुएशन हूंदी करंट जी या रेज़िस्टर जी, ठीकु आहे, उहा हूंदी असांजी जेको आहे त 5% ताईं। अगरि सिल्वर कोटिंग हिते थियल आहे त इन जो मतिलबु आहे त इन टोटल रेज़िस्टर में जेका फ्लक्चुएशन हूंदी करंट जी या जेको आहे रेज़िस्टेंस जी, उहा हूंदी असांजी 10%। ठीकु आहे, माना 10% असांजो जेको आहे त डाउन बि थी सघे थो ऐं अप बि थी सघे थो। ऐं जेकॾहिं असां वटि गोल्ड कोटेड आहे त इन जो मतिलबु आहे त 5% असांजो जेको वैल्यू आहे उहो डाउन बि थी सघे थो ऐं अप बि थी सघे थो, जेकॾहिं असांजो ॿाहिरां कोई करंट वग़ैरह अचे थो त या वोल्टेज अचनि थियूं वधीक त। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां जेको आहे त हीअ कलर कोडिंग थींदी आहे, ऐं हिन कलर कोडिंग जे हिसाब सां जेको आहे त तव्हां उन रेज़िस्टर जो जेको वैल्यू आहे उहो तव्हां सम्झी सघो था ऐं कढी सघो था। ठीकु आहे, हाणे तव्हां जे लाइ हीअ जेको आहे त असाइनमेंट आहे, त हिन रेज़िस्टर जा ही कलर ॾिसी करे तव्हां जेको आहे त कमेंट बॉक्स में मूंखे ॿुधायो त हिन जेको आहे त रेज़िस्टर जो जेको वैल्यू आहे उहो केतिरो आहे। तो प्यारा वारो, मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। सो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।